सेवन मां के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवानी शहर चोरनि फुरनि हवाले सेवानी शहर समेत आसपास में बदअमनी जो राज बरक़रार। सेवन पुलिस ख़ामोश ऐं सेवन पुलिस एक्शन में बीठल सियासी नुमाइंदनि के प्रोटोकॉल ॾियण में पूरी। खोसा मोला सेवन के दादू रोड तां गुज़िर राति फारूक अमन चन्ना के दुकान के नामालूम चोर ताला तोड़े दुकान के ॿुहारे विया। दुकान मालिक फारूक अमन चन्ना सिंध प्रेस क्लब सेवन के नुमाइंदनि के ॿुधायो त पहिरीं बि खोड़ चोरियूं थी चुकियूं आहिनि, पर सेवन पुलिस को बि तहरक न वरितो आहे। जॾहिं त रोड ते मुक़रर चौकीदार की लापरवाही के करे चोर दुकाननि जा ताला तोड़े दुकान मां सामान ऐं रोक रक़म खणी वञण में कामयाब थी विया आहिनि। जॾहिं त मूं ग़रीब मिसकिन ऐं बेपोच जी दुकान मां मोबाइल कैश रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान नामालूम चोर चोरी करे विया आहिनि, इहो मूंखे वापसि कराए ॾिनो वञी। उन मौक़े ते मुतासिर फारूक अमन चन्ना ऐं खोसा मौला सेवन के रहवासी ऐं सोशल वर्कर मज़हर अली खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त फारूक अमन चन्ना मां खोसा मौला रहाको हिते पाड़े जो ई हिते मूंखे इहा ख़बर न आहे। कंहिं महिल सुबुह जो मूं दुकान खोलियो त आयसि हितां दरी इहा मुंहिंजी भॻी पई। इन मां जेके अंदरि क्रास थिया त हिन निशान पिया आहिनि ऐं अंदरि मुंहिंजी बैटरी हुई, चार्जर हो, 3 मोबाइलूं ईज़ी लोड हुयूं ऐं घी रखियल हो, उन खां ॿिया मसाला सिगरेट पिया ऐं ॿियो खोड़ काफ़ी क़ीमती शयूं वयूं ऐं कैश रक़म रखियल हुई मुंहिंजी, उहा बि खणी आहिनि। तक़रीबन घणी कैश रक़म आई? सर कैश रक़म मुंहिंजी तक़रीबन 2000 खां रेज़ की रखंदो आहियां मां खोलिया सुबुह लाइ। अच्छा। हा ओतिरा मां खणी आहिनि, 3 ईज़ी लोड मोबाइल हुयूं। मोबाइल जी घणी क़ीमत थींदी? सर मोबाइल आराम सां हिकिड़ी 2-2000 रुपए जी थी वेंदी, 2000-3000 लोड वारी मोबाइल जी थींदियूं उहे, बाक़ी सिमूं महांगियूं आहिनि, उहे 5000 रुपए जी हिकिड़ी सिम आहे। अच्छा जी हा, उहे सिमूं जेके लोड हिकिड़ी क़ीमत वर्कर आहियां महिले जो ऐं जेको सो सुबुह साण जीअं मूंखे इहा ख़बर पई त हा हुन टाइम यकदमि अची फारूक वटि पहुतुसि ऐं ॾाढो ॾुखु थियो। ऐं जेको सो असांजो पाड़ेसरी ग़रीब आहे जेको पंहिंजो डेली जेके स्कूल जी कैंटीन हलाईंदो आहे ऐं ग़रीब आहे असांजो तो पाड़ेसरी। ऐं असां जेको सो आला इंतिज़ाम खां इहो ई नोटिस वठण जो मुतालबो था कयूं त IG जेको सो DI हैदराबाद खां, SSP जामशोरे खां, DSP सेवन खां, SHO सेवन खां इहो मुतालबो था कयूं त महिरबानी करे हिन ग़रीब जी चोरी वापसि करे। उहो सेवन में बदनामियूं रोज़ ते थींदियूं पियूं वञनि, धाड़ा फुरूं लुटूं रोज़ थींदियूं पियूं वञनि। CM सैयद मुराद अली शाह जो जेको सो तक आहे साईं पाण बि हिन इलाइक़े में हींअर लथल वर्क ते आहिनि।